जय झूलेलाल। मूज मंगनानी फाउंडेशन जे सहयोग सां विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी द्वारा आयोजित कयल हिन ऑनलाइन सिंधी टैलेंट कॉन्टेस्ट 2024 में तव्हांजो स्वागत आहे। विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी पोयनि 21 सालनि खां सिंधी भाषा ऐं संस्कृतीअ खे स्टेज शोज़ ज़रिए प्रमोट करण जी कोशिश करे रही आहे। सिंधी स्टेज लाइ सुठा कलाकार तैयार करण लाइ उन्हनि खे एक्सपर्ट्स द्वारा ट्रेनिंग ॾियणु ऐं सिंधी स्टेज ज़रिए ॿारनि ऐं नौजवाननि खे पंहिंजी भाषा ऐं संस्कृति लाइ प्यार ऐं इज़त पैदा करणु असांजा के मक़सद रहिया आहिनि। हीअ सिंधी टैलेंट कॉन्टेस्ट बि असांजी कोशिशुनि जो हिकु हिसो आहे। असां सभिनी उन कलाकारनि जो स्वागत था कयूं जंहिं हिन टैलेंट कॉन्टेस्ट में हिसो वरितो आहे। असांखे ख़ुशी आहे त गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, राजस्थान, दिल्ली, वेस्ट बंगाल ऐं दुबई मां असांखे क़रीब 300 एंट्रीज़ मिलियूं, जंहिंमें ॿारनि ऐं नौजवाननि एक्टिंग, एंकरिंग, डांस ऐं सिंगिंग में हिस्सो वरितो। त पेश था कयूं विनर्स द्वारा प्रेज़ेंट कयल वीडियोज़ जा के अंश। जय झूलेलाल। मम्मी केवल 4-5 दिन था फोन आया कि हॉस्पिटल में फोन आई कि पप्पा भी असांखे छॾे विया। मां असां थी वियासीं। मांखे तो सब समझे पियो, पर वो बेचारी अनु वो बार बार पे पूछे, बा छा थी वियो, बा मम्मी पप्पा कॾहिं ईंदा बा। हीअ सुहिणी हुई, कमाईंदड़ हुई, पेरनि भर हुई त मूंखे हीअ सम्झ हूंदी, पर हीअ सम्झनि हीअ न सम्झनि। हीअ अॼुकल्ह जी नूं ॾेखारे छॾनि हीअ छा आहिनि, बसि रुॻो आर्डर ॾेई छॾणो की मम्मी ही करे छॾिजो। हीअ छा आहे? या रजा हूंदी त चवंदी मम्मी अॼु कुकिंग क्लास आहे, अॼु पेंटिंग क्लास आहे, अॼु ड्रॉइंग क्लास आहे, अॼु किटी पार्टी आहे। हीअ छा आहे? कुकिंग क्लास आहे। तव्हांखे हिकिड़ा सिंधी साई भाॼी चांवर रधण कोन था अचनि, तरल पटाटा त रधे सवला खारायो, उहो हुन में पटाटो कचो हूंदो। ऐं बाक़ी कुकिंग क्लास आहे, पेंटिंग ड्रॉइंग क्लास आहे त छा मुंहिंजो फोटो हणी रखंदीअ? तूं फोटो हणी रखंदीअ तॾहिं केरु ॾिसंदो? छा नंढी वॾी गर्दी करण ग़लत ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ मूंखे ही मारियो थो वञे। छा ॿारनि खे कुझु धड़को ॾियणु ग़लत ॻाल्हि आहे, जंहिंजे लाइ मुंहिंजे मथां इहे निशान था कया वञनि, जेके आहिनि त मुंहिंजे चेहरे ते, पर छुपजी दिल में था रहनि।
लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल ओ आयो लाल ओ पीढ़े वालो गलाए वालो ओ कल्ले वालो नसर वालो ओ गाड़ी वालो को चिंदो झूले लाल को चिंदो झूले लाल सुख दुख में साई साण दी दो पाए पलो जे प्रेम सा सब कहजी साई जो लवनी दो बहराणो रखने मसा एड़ो सब जो पार कनो एड़ो सब जो पार कनो एड़ो मुझो लाल समय जो दम दमादम दम चमाचम दम दमादम आयो ला ओ दम दमादम दम चमाचम दम दमादम आयो ला जय झूलेलाल। सभिनीनि खां पहिरीं त मां सभई पार्टिसिपेंट्स ऐं विनर्स खे कॉन्ग्रेचुलेट थी करणु चाहियां त हुननि हेतिरी महिनत करे हिन कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट कयो। अॼु मां तव्हां सां कुझु पॉइंट शेयर कंदसि जे मां नोटिस कया वाइल जजिंग दिस कॉम्पिटिशन। सो फर्स्ट वॉज एनर्जी ऐं कोरियोग्राफी, यानी कि पार्टिसिपेंट्स जे डांस जी कोरियोग्राफी में केतिरा वेरिएशन आहे ऐं केतिरी एनर्जी सां हुननि इहो डांस परफॉर्म कयो। सेकेंड वॉज एक्सप्रेशन थ्रू फेस ऐं बॉडी, यानी कि जेको सॉन्ग आहे हुन जो मतिलबु हुननि जे चहिरे सां एक्सप्रेशन्स थ्रू ऐं बॉडी थ्रू ॿाहिरि ऑडियंस ताईं पहुचे थो की न। सभिनीनि पार्टिसिपेंट्स में सिंधियत जो जज़्बो त ॾिसण में आयो, पर हुन सां गॾु गॾु जे हिन ॻाल्हियुनि जो ध्यानु रखियो वञे त डांस वधीक सुंदर ऐं एक्सप्रेसिव बणिजी अची सघे थो। Again, I want to congratulate all the winners and participants and hoping to see all the participants again next year. Thank you. माउ पीउ पंहिंजे ॿारनि खां सिंधीअ में ॻाल्हाइनि ई नथा, पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारनि नथा, त ॿार सिंधी कीअं सिखंदो। ऐं हीअं त असांजी सिंधी संस्कृति इतिहास जे पन्ननि में बंदि रहिजी वेंदी। छा तव्हां ईअं चाहियो था? न, मां बि हीअं नथी चाहियां। त हाणे
मां तव्हां सभिनीनि मां आशा ऐं उमेद थी रखां कि तव्हां सभई घर में नंढनि सां वॾनि सां सभिनीनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदव। त हाणे अचो त ॿुधो हिकिड़ो सिंधी गानो जंहिंखे ॿुधी करे सभई चवंदा कि ईस्ट और वेस्ट सिंधीज़ आर द बेस्ट। जय झूलेलाल। हेलो दोस्तों, मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त प्रियांशी सचदेव तव्हांजो स्वागत थी कयां हिन सिंधी ऑनलाइन कॉन्टेस्ट ते। त जीअं कोई बि आरती कोई बि पूजा गणेश वंदना सां शुरू थींदी आहे, तीअं सिंधियुनि जो कहिड़ो बि त्योहार कहिड़ो बि कार्यक्रम लाल साहिब जे नाले खां शुरू थींदो आहे। त आयो लाल सभई चओ झूलेलाल। मूंखे न थोरो घटि ॿुधणु ईंदो आहे, त सभई गॾिजी चवंदासीं आयो लाल सभई चओ झूलेलाल। त असां सिंधी हिते एक साथ गॾिजी रहिया आहियूं, इहा पाण में ई वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। त ज़ोरदार ताड़ियूं भाई, टेंशन में आहियूं सां, ज़ोरदार ताड़ियूं। आयो लाल सभई चओ जय झूलेलाल। प्रेम सां वरी हिकु दफ़े सभई चओ आयो लाल सभई चओ जय झूलेलाल। सिंधियत जी जोत घर घर जगायूं, सभिनी खे ॿुधायूं त असीं सिंधी आहियूं। मां क्रिशा थावराणी विजन सिंधु चिल्ड्रन एकेडमी तरफ़ां त सभिनी जो स्वागत थी करियां। दुनिया जी हर ज़ुबान रखो बेशक अखियुनि ते, पर पाण में ॻाल्हायो पंहिंजी ज़ुबान सिंधी। ज़ोरदार तालियूं। छा ॻाल्हि आहे। त अॻियां वधूं पाण पंहिंजे हिन चेटीचंड जे त्योहार जे सेलिब्रेशन लाइ। उन खां पहिरीं मां ॿुधाइणु चाहींदसि कि पंहिंजा सिंधी भाउर, पंहिंजी सिंधी भेनरूं, पंहिंजी सिंधी नियाणियूं, पंहिंजा सिंधी पुट, अॼु दुनिया जो को बि अहिड़ो क्षेत्र कान्हे जंहिंमें कान्हे। त छो न पाण अॼु हिन सुठे ॾींहं जी शुरूआत पंहिंजे उन तेजस्वी ॿारनि खे सन्मान ॾेई करे कयूं। छो न पाण पंहिंजे हिन गौरव खे, पंहिंजे सिंधी समाज जे गौरव खे थोरो सन्मान ॾेई करे उन्हनि खे मोटिवेट कयूं, अञा उहो पंहिंजे सिंधी समाज जो, पंहिंजे हिंदुस्तान जो नालो वधायूं। हा, पर इन लाइ असांखे तव्हांजे साथ जी ॾाढी ज़रूरत आहे, पंहिंजे ॿारनि खे तव्हांजे मोटिवेशन जी ॾाढी ज़रूरत आहे। अचो जोत सिंधियत जी घर घर जगायूं, सभिनी खे ॿुधायूं असां सिंधी आहियूं। अचो नाद सिंधियत जो घर घर वॼायूं, सभिनी खे ॿुधायूं असां सिंधी आहियूं। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आहे जया मेहतानी ऐं मां आहियां तव्हांजी दोस्त ऐं अॼु जी हिन सुहानी शाम जी होस्ट। अॼु सभु असां हिते हिकु मक़सद लाइ ऐं क़िस्मत सां मिलिया आहियूं। छा तव्हांखे ख़बर आहे उहो कहिड़ो मक़सद आहे? ॿुधायो, केरु थो ॿुधाए सघे? जी हा, बिल्कुलु सही चयो। असांजो मक़सद आहे असांजी प्यारी मिठड़ी सिंधी ॿोली जो ॾींहुं मल्हाइण जो। जय झूलेलाल दोस्तों। भारतीय सिंधु सभा पारां आयोजित अॼु जी हीअ रंगारंग शाम में मां चेष्टा कवलानी जी दिली आज्ञा थी कयां। कला दातार जी देन आहे। नचण टुपण ऐं ॻाइण कुदरत जी ॾिनल नेमत ऐं इंसानी फितरत आहे। तव्हां कुदरतीअ माहौल माणींदे हवा जी सरसराहट, नदीअ जी कलकल, मींहं जी छम छम, पखियुनि जी लात लवंदे, मोर के नचंदे, कोयल के कूकू कंदे मधुर आवाज़ ॿुधो आहे। तीअं ई असांजे सिंधी कलाकारनि जी मधुर आवाज़ ॿुधी करे तव्हां सभु बि मंत्रमुग्ध थींदा। जय झूलेलाल। मूर्ज मंगनानी फाउंडेशन जे सहकार सां विजन सिंधु चिल्ड्रन अकेडमी जे ऑनलाइन सिंधी टैलेंट कॉन्टेस्ट 2024 में भाग वठण वारे सभिनी सिंधी कलाकारनि खे बेशुमार वाधायूं। तव्हां न सिर्फ़ पंहिंजी आर्ट, पंहिंजी कला जो जौहर ॾेखारियो आहे, पर साण साण तव्हां पंहिंजी मातृभाषा में कला खे प्रस्तुत कयो आहे। इन करे तव्हांखे डबल वाधायूं। विनर्स खे ट्रिपल वाधायूं, छो त उन्हनि पंहिंजो जादू हलायो आहे। हाणे साथियों, एंकरिंग जी ॻाल्हि करियूं त हर आर्ट फॉर्म वांगुरु एंकरिंग बि हिकु आर्ट आहे ऐं उन जो पंहिंजो ग्रामर आहे। सुठो एंकर उहो आहे जेको वॉइस, फेस
ऐं बॉडी ज़रिए पंहिंजो मैजिक हलाए थो। वॉइस में मॉड्यूलेशन्स यानी उतार चढ़ाव हुजनि त तमामु सुठो, ऐं फेस ते एक्सप्रेशन्स हुजनि, तव्हां जूं अखियूं, तव्हांजो फेस बि उन ॻाल्हि खे सपोर्ट करे जेको तव्हां वॉइस में ॻाल्हाए रहिया आहियो। बॉडी जो सुठे ऐं स्मार्ट नमूने हथनि जो, शोल्डर जो, फेस जो उपयोग करणो आहे। ऐं फोर्थ मैजिक इंग्रेडिएंट आहे इन्वॉल्वमेंट, इमोशन्स ऐं एनर्जी। जे तव्हां इन्वॉल्व थी करे इमोशन सां, फीलिंग सां उहो एंकरिंग प्रस्तुत कंदा त तव्हांजो मैजिक ज़रूरु हलण वारो आहे। उमेदु आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे ध्यान में रखी करे तव्हां एंकरिंग खे वधीक सुहिणो बणाइण जी कोशिशि कंदा ऐं साण साण पंहिंजी मातृभाषा सां ऐं कला सां हमेशह जुड़ियल रहंदा। जय झूलेलाल। जाने तो जग ही सारो वरसाए तो वरसे अमा साईं कवर राम प्यारो वरसाए तो वरसे अमा वरसाए तो वरसे अमा वरसाए तो वरसे अमा साईं कवर राम प्यारो। हर कौम जी सुञाणप उन जी सुभाषाई, हर कौम जी सुञाणप उन जी सुभाषाई, जिंदा तो सिंधियाई, जिंदा तो सिंधियाई, जिंदा जितनी बोली हो सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली हो सिंधी अबाणी बोली। सोटारे की ना टरे किस्मत कहर करे, मुंहिंजो जानी आहे जुदा कयो, मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी, तोखां विछड़ी मुंहिंजी दिल छा करे, दिल छा करे, रोई रोई आऊं थी भरे, मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी, तोखां विछड़ी मुंहिंजी दिल छा करे, दिल छा करे। जिता थी गुज़री मिठाऊ मूसा ख़बर त नाही तोखे सॼण का, हुजे लॻल का त कल पवई का, भरी तो पोइ कीअं असांजा भरणा, हुजे लॻल का त कल पवई का, भरी तो पोइ कीअं असांजा भरणा, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां हो, ही हाल दिल जो मां कीअं ॿुधायां, रही थो मूंखां परे सुहिणा। विजन सिंधु चिल्ड्रन एकेडमी अहमदाबाद गुज़िरियल केतिरनि सालनि खां लगातार इहा कोशिशि पे कंदा आहिनि त असांजा सिंधी ॿार ऐं नौजवान कला जे खेत्र में बि अॻियां अचनि। हुन ॾिस में एक्टिंग, एंकरिंग ऐं सिंगिंग जी कॉम्पिटिशन जो आयोजन कंदा पिया आहिनि। हिन साल बि उहा पूरी थी आहे। जिन ॿारनि ॻाइण जूं एंट्रीस मोकिलियूं आहिनि, बतौर जज मां उन्हनि खे ॿुधो आहे ऐं ॿुधाईंदे इहा ख़ुशी थी थिए त किन ॿारनि तमामु सुठो ॻायो आहे, किन सुठो ॻायो आहे ऐं बाक़ी लॻभॻि सिर्फ़ु शौक़ु पूरो करण लाइ ॻायो अथऊं, जेको काफ़ी न आहे। सभ खां पहिरीं मां वाधायूं थो ॾियां जिन खे मां विनर्स या
इनाम खटंदड़ ज़ाहिर कयो आहे। बाक़ी कुझु सलाहूं या पंहिंजा वीचार तव्हां सां शेयर करण जी इजाज़त वठां थो। तव्हांखे ख़बर बि हूंदी सभ खां पहिरीं त जेके अहम पहलू आहिनि ॻाइण लाइ, सुर, ताल ऐं लय। उन खां सवाइ ईंदो आहे भाव। भाव ॿिनि तरीक़नि सां पैदा करे सघिबो आहे। हिकु तव्हां पंहिंजे दिलि सां ॻाए करे, ऐं ॿियो हिकिड़ो भाव जेको तव्हांजो आवाज़ु जेकॾहिं ट्रेंड आहे त जेके गायकी जा अंदाज़ थींदा आहिनि त उन ज़रिए बि हिकिड़ो भाव पैदा करे सघिबो आहे। त इहे ॿई क़िस्म जा भाव तव्हां वटि हूंदा त तव्हांजो ॻाइण जो असरु ज़बरदस्त डबल थींदो। त सलाह इहा रहंदी मुंहिंजी सभिनी खे त कंहिं संगीत जे सुठे गुरूअ खां सिखिया वठो त तव्हांजो सुर, ताल, लय ते पकड़ ईंदी। सुर सम्झण में तव्हांखे ॾाढी सहूलियत थींदी ऐं पोइ तव्हां ॾिसो तव्हां स्काई इज़ द लिमिट। अहिड़ी सलाह ॾेई करे मां हिकु दफ़ो वरी ख़ूब वाधायूं ॾींदे तव्हां खां इजाज़त वठां थो ऐं ऑल द वेरी बेस्ट टू ऑल विनर्स एंड गुड सिंगर्स। जय झूलेलाल। श्री हरीश काकवाणी जेको अहमदाबाद में ऑल सिंधी जो प्रोग्राम जो इंचार्ज हो, ने 2003 में पंहिंजी धीउ हनी ॿियनि साथियुनि सां गॾिजी विज़न सिंधु चिल्ड्रन एकेडमी बर्पा कई। जंहिंमें सिंधी ॿारनि खे एक्टिंग, सिंगिंग, डांसिंग ऐं एंकरिंग जी ट्रेनिंग ॾींदा हुआ। 2020 में हिननि सिंधी टैलेंट कॉन्टेस्ट चालू कई, जंहिंमें ॿारनि खां वीडियो घुराईंदा हुआ सिंगिंग, एक्टिंग ऐं डांसिंग जे प्रोग्राम जो। उन्हनि खे उन हिसाब सां उन्हनि जो सिलेक्ट करे उनखे इनाम ॾींदा हुआ। पहिरीं सिर्फ़ु गुजरात जा ॿार पार्टिसिपेट कंदा हुआ, हाणे सॼे ऑल इंडिया जा ॿार कनि था। असांखे ख़ुशी आहे हिन साल 2 ॿार खनि दुबई मां बि पार्टिसिपेट कयो। अॻियां हली उमेदु आहे त सॼे दुनिया जा ॿार, सिंधी ॿार हिन में कंटेस्ट कंदा। मूंखे ख़ुशी आहे त 10-15 सालनि खां मां बि हिन संस्था सां जुड़ियल आहियां। जेके सचपच सिंधियत जी शेवा करे रहिया आहिनि, मुंहिंजी उन्हनि खे शुभकामनाऊं आहिनि। अॻियां बि वधंदा विझंदा। जय झूलेलाल। जय झूलेलाल साथियो। असांजी विज़न सिंधु चिल्ड्रन अकेडमी पोयनि 21 साल खां सिंधी ॿारनि ऐं सिंधी नौजवाननि खे थिएटर जी तालीम ॾेई सुठा कलाकार तयारु करण जी कोशिशि करे रही आहे ऐं साण साण स्टेज शो ज़रिए सिंधी पंहिंजी भाषा ऐं संस्कृति सां जुड़नि, अहिड़ी बि कोशिशि करे रही आहे। इहा ऑनलाइन सिंधी टैलेंट कॉन्टेस्ट बि उनजो हिकु हिसो ई आहे, जेकी पोयनि 5 साल खां असां कोशिशि करे रहिया आहियूं। हिन साल एक्टिंग, एंकरिंग, सिंगिंग सां गॾु डांस खे बि जोड़ियो आहे। काफ़ी वीडियोस प्राप्त थिया आहिनि, पर जजिस जो ईअं चवणु आहे, असीं ॾिसूं था त क्वालिटी थोरी घटि मिली आहे। नवां कलाकार आहिनि त थी सघे थो सिंधी ॻाल्हाइण में ग़लतियूं थियनि या क्वालिटी न मिले। जजिस उहो सम्झनि था, इन करे उन्हनि थोरी कोशिशि कई आहे त इन किन ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयूं, पर तॾहिं बि क्वालिटीज़ किथे न मिली आहे त कुझु प्राइज़ असां कलाकारनि खे न ॾेई सघिया आहियूं। असांखे अफ़सोस आहे। असांखे इहो बि अफ़सोस आहे त जेके रूल्स, जेके नियम ठाहिया आहिनि, उन नियम किन कलाकारनि चङी तरह पढ़िया कोन्हनि। इन करे के सुठा कलाकार सही परफॉर्मेंस कंदे बि नियम जे करे उहे प्राइज़ खां ॿाहिरि निकिरी विया आहिनि। किथे फ्रेश रिकॉर्डिंग न आयूं आहिनि, पुराणियूं स्टेज रिकॉर्डिंग शोज़ आया आहिनि, त किथे एडिटिंग थी आहे जेको असां न पिया चाहियूं, पर असां उन में मदद न करे सघियासीं वधीक। ऐं असांखे ख़ुशी इन करे आहे जो मुर्ज मंगनाणी फाउंडेशन जेको हिन में पूरो सपोर्ट करे रहियो आहे, छो त काफ़ी ख़र्च हिन में इन्वॉल्व आहिनि। इन करे हीअ कोशिशि जारी रखी रहिया आहियूं ऐं उमेदु आहे त तव्हां असां गॾिजी करे इहा कोशिशि हर साल कंदा रहंदासीं। जय झूलेलाल।